ताजर तू मुखे गलत समझी रहियो आहीं। मूं त सादिक खे तुझे बारे में पे ॿुधायो। ताजर बंदूक खयूं थो वते। फिलहाल कुछ ॾींहंनि लाइ खिस्क सूरत पड़ी गुम थी वञ। आचर अहिड़ी ॻाल्हि नाहे। सादिक अॼु न त सुभाणे मिली वेंदो। पंहिंजे मौत खां आख़िर केतिरो लिकंदो? ॿुध, सादिक नबन वारी मुखबरी कई हुई छा? नबन जी मुखबरी कंहिं कई? रेस मिठल खे कंहिं मारियो? अदा वॾे खे मारण पोयां कंहिंजा हथ आहिनि? इहे सभु राज़ तॾहिं खुलंदा जॾहिं सादिक मूंखे हथ ईंदो। ऐं खानू, तूं घणो वक़्तु सादिक खे मूंखां बचाए नथो सघीं। सिधो छो नथो चईं त इहे सभु कम मुंहिंजा थियल आहिनि? पंहिंजे गुनाहनि खे लिकाइण चाहीं थो त सुठो अथई सादिक खे मारे छॾ। जे सादिक मूंखे हथ अची वियो त हुनजे वात में हथ विझी हुनजे पेट मां समूरा राज़ छिके कढंदुसि। ऐं जंहिं ॾींहुं मूंखे तुंहिंजे खिलाफ़ सबूत हथ अची विया, उहो ॾींहुं तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। आख़िरी ॾींहुं। आचर मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। तूं भली सादिक सां मिली पंहिंजी दिलि खे तसली ॾे। जे सादिक मूंखे मिली वियो त हुनखे कहले ॻोल्हे तुंहिंजे अॻियां पेश कंदुसि। उन खां पोइ पंहिंजी यारो